साफ़ी बारींदो शुक्रगुज़ार आहियां जेको हक़ ऐं सच लाइ जेको न हर जॻह ते पंहिंजो नालो चए हर हिकु माण्हू मुज़लुमनि सां गॾु बीहंदा आहियो। ऐं इन खां अलावा अॼु त आल सतलाणी वेलफेयर एसोसिएशन जीअं की दस्तरख़्वान जे हवाले सां तव्हांखे बि ख़बर हूंदी, पहिरीं साल बि असां लॻायो, हिन साल बि असां लॻायूं पिया, इंशाअल्लाह अॻिले साल बि ईअं ई मुस्तक़बिल जीअं हलाईंदा रहंदासीं, ताकी हिन वक़्तु जेकी महांगाई जी जेकी सूरत हाल आहे न, इनखे अगरि ॾिठो वञे त ग़रीब माण्हू जेको हिन वक़्तु इलाही ॾुखियो आहे। हिन वक़्तु फ्रूट अटो वग़ैरह ई राशन जेकी आहे शइ वठण लाइ हिन वक़्तु ग़रीब अफोर्ड नथो करे सघे। जीअं 30,000 सैलरी वारो उहो माण्हू हिन वक़्तु सुठे मां सुठी अफ़्तारी या सुठे मां सुठो जेको न पंहिंजो नालो छा रोज़ ते जेको न माण्हू नथो हिन वक़्तु अफोर्ड करे सघे। इन करे जेको आल सतलाणी वेलफेयर जेको आहे माशाअल्लाह हिन वक़्तु ज़बरदस्त कमु करे रही आहे ऐं अॻिते बि जेको आहे ताकी इहो आहे की इहो न थियो त की असां बि जेको न पंहिंजो रोज़ो में जेको न पंहिंजो सुठे मां सुठो रोज़ो जेको न माण्हुनि खे जेको न खोलारियूं ऐं अॻिते सुठे मां सुठो जेको न कमु करे किरदारु ॾेखारियूं।